फरमायो तो सवाल ही पैदा न थो थे। वाह मुझा मुर्शिद इमाम रब्बानी साईं फरमायो मां हिक गाल जो कायल न आहियां, मां बिन नज़रियन जो कायल न आहियां। इस्लाम जुदा है ऐं ईमान इस्लाम जुदा है, कुफ्र ऐं शिरक जुदा है। हक हिकड़े पासे आ, ना हक वे पासे आ। मां हक ना हक के गड खणन जे ला तैयार ना। जागो पिया लाइन सुभान अल्लाह भी कोन था चओ न, भली साही खणो सुबह जो पाणे चवंदो पर हाणे साही खणो। मुझे हबीब करीम जे प्यारे इमाम रब्बानी फरमायो त मां नक्शबंदी सिलसिले में अबू बकर सिद्दीक जो फैज़ याफ्ता आया ऐं फारूकी रग मुंह में आ, अमीर उमर जो औलाद आया। जो हक खां हटंदो न हो, गुस्संदो न हो, ईअं तलवार खणी मैदान में लही ईंदो हो। एॾे मक़ाम वारो हो जो अमीर उमर फर्श ते मुस्तफ़ा खे सलाह ॾींदो हो। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लौला यन्हाहुमुर रब्बानियून वल अहबार अन क़ौलिहिमुल इस्म व अक्लिहिमुस सुहत लबिस मा कानू यफ़अलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हिय को न पहतो बियो मथे बलगल उला बिकमालिही।
दिल जी दुआ मंजूर थी, दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी, कशफत जाब जमाली। औसाफ उन जे जो बयान कहड़ो करे आजिज़ ज़बान। मालिक वजह जो मदह खान, हसनत जमी खिसाली। इदरीस जी सबखे सदा, आबा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा, सल्लू अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो, मुहब्बत सां मुर्शिदन करीमन जे दरबार ते अचण वारा भाइरो ऐं नौजवानो, ये शानदार नूरानी ऐं रूहानी प्रोग्राम जंहिंमें अल्लाह अज़्ज़ व जल्ल मूं गुनहगार ऐं अवां सभिनी शायकीन सालकीन खे हाज़िरी नसीब फरमाया। असांजे मुर्शिद हज़रत क़िबला सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन जो सालियानो उर्स मुबारक, जन जी सरपरस्ती जंहिं प्रोग्राम जी अॻुवाणी सदनी शहज़ादा असाई तव्हांजा शेख हज़रत क़िबला सजन साईं मद ज़िल्ल आली जन फरमाए रहा आहिनि। इन नूरानी रूहानी ऐं प्यारे प्रोग्राम में काफ़ी वक्त अॻु में मूंखे दोस्तनि फरमायो हो त अव्हां जो मौज़ू आहे सुहिणे इमाम रब्बानी जे शख्सियत ते अर्ज़ु करणु। असांजे मुर्शिदनि जो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो आहे, दिल जे ज़िक्र वारो सिलसिलो आहे, क़ल्बी ज़िक्र जो सिलसिलो आहे, तस्फ़े बातिन जो सिलसिलो आहे, तज़के क़ल्ब जो सिलसिलो आहे, जंहिंमें हथ कार ॾे हूंदो आहे, दिल यार ॾे हूंदी आहे। इन ई सिलसिले खे अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे प्यारनि क़ुरान करीम जे आयत वज़्कुर रब्बक फी नफ्सिक तदर्रुअन व ख़ीफ़तन व दूनल जहर मिनल क़ौल बिलग़ुदुव्वि वल आसाल मां वरतो आहे। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे रब जो पंहिंजे अंदर में, पंहिंजे नफ्स में, पंहिंजे वजूद में ज़िक्र कर, सुबह ऐं शाम ज़िक्र कर, गाफ़िलन मां रह। ऐं अल्लाह ताला खे इंतिहाई आजिज़ी ऐं ज़ारीअ सां अर्ज़ करे पंहिंजी दुनियावी ऐं उखरवी कामयाबी फलाह हासिल कर। इन सिलसिले में हज़रत क़िबला सजन साईं दामत इनायत हुजन खां, हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह खां, हज़रत पीर मिठा साईं रहमतपुरी रहमतुल्लाह अलैह खां जेकन सिलसिलो खणिजे थो
हज़रत ख़्वाजा फज़ल अली खां थींदो विच ते ईंदो आहे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी सय्यदना व मुर्शिदना अशेख अहमद सरहंदी फारूकी नक्शबंदी कुद्दस सिर्रुल अजीज जाते गिरामी जन जो सिलसिलो पाबंदी शरीयत जी इत्तिबा इताअत सुन्नत जी ऐं वहदतुल वजूद जे बजा वहदतु शुहूद वारो अल्लाह ताला जा प्यारा बानड़ो वहदतुल वजूद ऐं वहदतु शुहूद इन जी सफ़ाई या इन जी समझाणी या इन जे मुतालिक तहकीकात पेश करणु उहा अॼु मुंहिंजे हिन मौज़ूअ में नाहे। मां सिर्फ़ इहो तव्हांखे ॿुधाईंदुसि त काफ़ी मशाइख़ काफ़ी बुज़ुर्ग वहदतुल वजूद ते हलिया ऐं गैर मुक़ल्लिद उलमा उन वहदतुल वजूद जे नज़रिए खे कुफ़र सम्झंदे उन्हनि बुज़ुर्गनि ते काफ़िर हुजण जी फ़तवा ॾिनी। पर असां तव्हांजे नक्शबंदी सिलसिले जे कामिल वलीय मुर्शिदनि जे मुर्शिद रूहानियत में रहबर हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी कुद्दस सिर्रुहु नूरानी जन फरमायो त मां वॾी तहक़ीक़ खां पोइ वहदतुल वजूद जे बजा वहदतु शुहूद जो नज़रियो क़ाइमु कयो आहे। उन में को बि अहिड़ो मसालो नथो मिले का बि अहिड़ी ॻाल्हि नथी मिले जो गैर खे मौक़ो मिले ऐं उहो उन ते का फ़तवा ॾे। सुहे इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जो नज़रियो आहे वहदतु शुहूद। इहो ई नज़रियो नक्शबंदी बुज़ुर्गनि जो हो आहे ऐं रहंदो। हज़रत इमाम रब्बानी इहो रब्बानी जो लफ़्ज़ अल्लाह जे क़ुरान करीमा वरतल आहे। उहा प्यारी आयत जेका मूं जे अॻियां पढ़ी उन में अल्लाह ताला इरशाद फरमायो लौला यन्हाहुमुर रब्बानियून अन क़ौलिहिमुल इस्म व अक़लिहिमुस सुहत। अल्लाह फरमायो रब्बानी आलिम रब्बानी मुजाबाना रब्बानी बुज़ुर्ग पंहिंजे महबूब जी उम्मत खे छो नथा झलीन त उहे गार गुनाह वारी ॿोली न कनि ग़लति गुफ़्तो न कढनि ऐं हराम खाइण खां पासो कनि। अल्लाह साईं रब्बानीन जे मथां इहा ज़िमेदारी आयद कई ऐं फरमाई छो नथा झलीन रब्बानी उलमा लौला यनहाहुमुर रब्बानियून वल अहबार। ऐं ॿिया वॾा आलिम बि छो नथा झलीन छो नथा हक़ चवनि छो नथा सच चवनि छो नथा सिधी ॻाल्हि बयान कनि अन क़ौलिहिमुल इस्म व अक़लिहिमुस सुहत। गुनाह जी ॻाल्हि ॿोल खां रोकीन ऐं हराम खाइण खां रोकीन। यानी रब्बानी उलमा जी रब्बानी बुज़ुर्गनि जी रब्बानी सालिहनि सालिकनि जी ज़िमेदारी आहे त उहे पंहिंजे मुतअल्लिक़नि खे पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे फ़क़ीरनि खे पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे वास्ते वारनि खे बल्कि मुस्तफ़ा जे जमी उम्मत खे जिते संदन पैगाम पहुची सघे थो उन ख़राब ॻाल्हि खां बि रोकीन ऐं हराम खाइण खां बि रोकीन। जेके रोकींदा झलींदा इहे आहिनि रब्बानी उलमा इहे आहिनि रब्बानी औलिया। सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सय्यदना अलीजुल मुर्तज़ा करमल्लाहु वजहल करीम जी ज़ाते गिरामी फरमायो त मां हिन उम्मत जो रब्बानी आहियां
मां हक़ चवंदो आहियां सच चवंदो आहियां गुनाह ॻाल्हाइण खां रोकींदो आहियां हराम खाइण खां रोकींदो आहियां अन रब्बानी हाज़िहिल उम्मत हिन मुस्तफ़वी उम्मत जो रब्बानी मां आहियां। हज़रत नबी पाक जे प्यारे सोट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जंहिंखे हिब्रुल उम्मत चवंदा आहिनि क़ुरान करीम जे तफ़सीर में एॾी महारत हुई एॾो क़ाबिल हुयो जो उन खां वॾा वॾा ताबई सगोरा वॾा वॾा आलिम सगोरा अचे क़ुरान करीम जे आयतुनि जा शान नुज़ूल पुछंदा हुआ असबाब नुज़ूल पुछंदा हुआ क़ुरान पाक जी माना मुराद पुछंदा हुआ सिखंदा हुआ। उन सुहेब फरमायो आहे पंहिंजे हिक कौल में त मां हिन उम्मत जो रब्बानी आहियां। इहो लक़ब हलंदे हलंदे असां ऐं अवां जे सिलसिले जे शेख मुर्शिदनि जे मुर्शिद रहबरनि जे रहबर कामिलन मां कामिल हज़रत इमाम अहमद सरहंदी इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी खे मिलियो आहे जंहिंजूं इल्मी ख़िदमतूं जंहिंजूं दीनी ख़िदमतूं जंहिंजी तसनीफ़ तालीफ़ जंहिंजी मकतूबात शरीफ़ अॼु ताईं मौजूं हणंदड़ समुंड वांगुरु मौजूं हणी रही आहे ऐं पूरी दुनिया में उन अल्लाह जी कामिल वलीअ जो इहो नक्शबंदी सिलसिलो इहो ज़िक्र जो तरीक़ो जारी ऐं सारी आहे। असांजे सिंध जे कामिल वली सोने शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि इन सिलसिले ॾे इशारो कंदे रहनुमाई कई आहे। फरमाए थो सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाइन लिक में हर पियो काहे ओडर पियो हणे जीप पियो हलाए जहाज पियो हलाए लखे माण्हुनि में वेठो आहे खिलवत दर जलवत चवंदा आहिनि मुतसव्विफ़ इन खे भली हज़ारे माण्हुनि में वेठो हुजे ज़ुबान तोसां पई ॻाल्हाए हथ ॿिए सां पियो मिले कदम भली हलंदो रहे पंधु कंदो रहे पर इन कैफ़ियत में बि हू अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली न हूंदा आहिनि। सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाइन आवाज़ अरट जो साह न सुनाइन लिकायो लतीफ़ चवे कंबियो कताइन जे मानक मोटाइन तब मुल्ह महागो उन्हनि जो। फरमाए थो निहाईअ खानी हो सुख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। अल्लाह जी पाक ज़ात जो ज़िक्र दिल वारो ज़िक्र क़ल्बी ज़िक्र अंदर जो ज़िक्र एॾो वसीह मैदान रखंदो आहे जो उन में जेके आया तन वॾियूं वॾियूं मंज़रूं माणियूं हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी औलादा अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब जो यानी साईं जो नसब जो सिलसिलो 28 वास्तन सां तक़रीबन हज़रत अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब सां मिले थो। ओहो अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब जंहिंखे मदीने वारे आका फरमायो या हदीस ॿियनि किताबनि में बाहे पर हज़रत पीरनि जे पीर सोणे गौसुल आज़म सय्यदना अब्दुल कादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में बि आंदी आहे त मदीने वारे आका हज़रत उमर खे फरमाए उमर तो में एतिरो तजल्लियात ऐं अनवार आहिनि तुंहिंजे क़ल्ब में एतिरी त सिज खां तेज़ रोशनी आहे जो जंहिं वाट सां तूं लंघंदो आहीं शैतान उहा वाट ई छॾे भॼी वेंदो आहे। शैतान खे मजाल न आहे कुवत न आहे जो उन वाट सां हली सघे उन वाट सां बीही सघे
तुंहिंजो पाछो पवंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। उहो अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब जो मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो त मेराज वारी रात जॾहिं मां जन्नत जो सैर पियो कयां मूंसां जिब्रील बि गॾु आहे, ॿिया मलाइक बि गॾु आहिनि। घुमंदे घुमंदे मां हिकिड़ी महल खां लॻियो आहियां। आलीशान महल आहे, तमामु ख़ूबसूरत महल आहे। उन जे दरवाज़े ते हिकु हूर वेठी आहे जेका बानीअ जी शक्ल में सूरत में आहे। उन खां पुछां थो ही महल कंहिंजो आहे? उन ॿुधायो सुहिणा नबी ही अव्हां जे प्यारे अमीर उमर जो महल आहे, हू अञा धरतीअ ते मौजूदु आहे। अल्लाह ताला अॼु ई उन जे लाइ महल तैयार कराए छॾियो आहे। ऐं मून मिस्कीन उन जी शान में मनक़बत लिखी हुई जंहिंजो हिकिड़ो मिसरो शायदि मूंखे यादि हुजे। मूं उन में छा अर्ज़ु कयो हो, रब जो तो ते फारूक आज़म फज़्ल रब जो तो ते फारूक आज़म फज़्ल न्याणू मोहम्मद मुस्तफ़ा सहरो अली मुर्तज़ा न्याणू मोहम्मद मुस्तफ़ा सहरो अली मुर्तज़ा रब जो तो ते फारूक आज़म फज़्ल दिलबर तो लाए दुआ घुरी महबूब दुआ घुरी या अल्लाह उमर बिन ख़त्ताब के मुसलमान करी दीन जी ताईद कर, दीन जी ताईद कर। अल्लाह से चया महबूब इहो नऊज़ बिल्लाह अंदर जो खोटो आहे, तुंहिंजे अहल बेत जा हक़ खाई वेंदो, तुंहिंजे बच्चनि खे परेशान कंदो, तुंहिंजे लाइ हीअं कंदो। इन लाइ दुआ न घुर, मदीने वारी दुआ घुरी आहे, अल्लाह क़बूल फरमाई आहे। दिलबर तो लाए दुआ घुरी दीन ते आए तॾहिं वरी बेशक बा ला बख्त है, बेशक बा ला बख्त है कुफार ते सख्त है रब जो तो ते फारूकी आज़म फज़्ल रब जो तो ते फारूकी आज़म फज़्ल न्याणू मोहम्मद मुस्तफ़ा सहरो अली मुर्तज़ा रब जो तो ते फारूकी आज़म फज़्ल। सुनो इमाम रब्बानी उन अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब जे नस्ल मां आहे, नसब मां आहे। नसबी तौर हज़रत उमर जो औलाद आहे, पर सिलसिले में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो औलाद जो नक्शबंदी सिलसिलो, कल्ब जे ज़िक्र जो सिलसिलो, कल्बी रूहानियत हासिल करण जो फैज़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मदीने जे घोट ॾिनो आहे, महबूबन करीमन सिद्दीक़ खे नवाज़ो आहे ऐं पाण फरमायाऊं मा सब्बल्ला फी सदरी शैअन इल्ला सब्बबतुहु फी सदर अबी बकर जेकी अल्लाह ताला मुझे सीने में पलटायो आ मूं अबू बकर सिद्दीक़ जे सीने में पलटाए छॾियो आ। त हज़रत इमाम रब्बानी सिलसिले जे लिहाज़ सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो औलाद आ ऐं नसब जे लिहाज़ सां हज़रत अमीर उमर जो औलाद आ ऐं जेको अबू बकर सिद्दीक़ खे नथो मञे या अमीर उमर खे नथो मञे ओ नक्शबंदी सॾाइण जो हक़ नथो रखे, छो त उन जो नक्शबंदी सॾाइण तॾहिं सही थींदो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे मञे, उन जे सिलसिले खे मञे, उन जे फैज़ खे मञे।
उमर सुहणे खे मञे उन जे नसब जे सिलसिले खे मञे ए ॿई फैज़ जा बहर उन्हनि जो मजमा मखज़न मरकज़ आहे त हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़सानी पाण असुल सरहंद शरीफ जा आहिनि उलमा लिखियो आहे त सरहंद जी असल इबारत आहे सहरंद माना शींहनि जो मरकज़ साईं जो ही सरहंद शरीफ ॻोठ अञा न ठहियो हो वक़्त जो बादशाह तां लंघियो आहे उन जे ख़्याल में आयो माण्हुनि बि चयो त साईं ही वीरान इलाइक़ो आहे हिते तव्हां हिकिड़ो शहर आबाद कयो हितां को माण्हू लंघे बि नथो शींहनि जे डप खां जंगल जानवर हनि था पिया बादशाह पंहिंजे मिनिस्टर खे चयो वज़ीर खे चयो त हिते वॾो किलो ठहराए ऐं वॾो कोट ठहराए उन में मां पंहिंजो रहण जो मर्कज़ बि बनायां पासे खां शहर बि बनायां जॾहिं मज़दूर राज़ा मिस्त्री गॾु थिया सॼो ॾींहुं उन कोट ऐं किले खे खणनि सुबुह जो अचनि त राति जो अला केरु ड्राहे वियो अला केरु ड्राहे वियो हैरान थी विया ॿ टे ॾींहं सिलसिलो हलियो बादशाह जे लश्कर में हिकिड़ो बुज़ुर्ग हो उन खे चई त हिन जो इलाज छा आहे हिन जो हल छा आहे उन चयो त साईं अव्हां जे लश्कर में हिकिड़ी हस्ती आहे हिकिड़ी शख़्सियत आहे हिकु जवान आहे हिकु कामिल वली आहे उन खे रहायो त ही शहर ठहंदो न त कोन ठहंदो इहो कोट बीहंदो न त कोन बीहंदो उहो जंहिंखे रहायो वियो ओ सुहिणे इमाम रब्बानी जो सिलसिले में ॾाढो थिए ख़ाजा रफ़ीउद्दीन सुहिणो रहमतुल्लाह अलैह रहायो वियो उन इन ॻोठ खे किले खे आबाद कयो उन जो ड्रहण बंदि थी वियो शींहं इलाइक़े मां निकिरी विया पहिरें सरींदा सहरंद पोइ सॼो वियो सरहंद जंहिं शहर में हज़रत इमाम रब्बानी ॼाओ मुंहिंजे हिकिड़े शेर में आहे इमाम रब्बानी सोने जे मुतालिक़ कई मूं मनक़बतूं ठाहियूं आहिनि पर उन में हिकिड़ी इहा बि आहे सरहंद वारा साईं तो ते सलाम आहे सरहंद वारा साईं तो ते सलाम आहे जेको सचो सुनिया जेको सचो सुनिया तुंहिंजो गुलाम आहे जेको सचो सुनिया तुंहिंजो गुलाम आहे सरहंद वारा साईं तो समझी हज़रत साहब खां बेअथ अल्लाह जो ज़िक्र पुछई अल्लाह जे ज़िक्र जा जेके मदार जहा मनाज़िल हुयूं मर्तबा हुआ सभु माणियई पाण पंहिंजे मकतूबा शरीफ़ में ॾाढो भलो लिखियो अथनि अल्हम्दुलिल्लाह उन मकतूबात जो सिंधीअ में तर्जुमो ऐं शरह असांजे प्यारे दोस्त हज़रत मौलाना हबीब रहमान साहब जन जेके दरगाह ते कई साल इमाम रब्बानी जे मकतूबात जो दर्स ॾींदा रहिया सोना साईं जे दौर में सजन साईं जे रूबरू मौजूदगी में उन्हनि वेही दर्स ॾिनो आहे उन्हनि इमाम रब्बानी जे मकतूबात जो सिंधीअ में तर्जुमो ऐं शरह कयो आहे पहिरें हिस्से में 20 मकतूब आहिनि अवां पढ़ंदो त हैरान थींदव त छा इमाम रब्बानी खे मुर्शिद सुहिणे मक़ामात तय कराया पाण फरमाइनि था त मूंखे पंहिंजे मुर्शिदनि हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे हवाले कयो ऐं हज़रत अलीअ मूंखे आसमाननि खां मथे
शेर कराया, अंबिया जा मकाम दिखाया, मुस्तफा जो मकाम दिखायो, दुनिया जे कामिलीन सालिहीन जा मर्तबा मकाम मुखे दिखारियो, ए आफाकी शेर करायो, जन खे ॾिसी मुंहिंजी दिल बाग बहार थी वई। एड़ो कामिल मुर्शिद मूं ते करम ऐं महिरबानी फरमाए। मुर्शिद जी ज़रूरत आहे, मुर्शिद जी थोड़ो मुर्शिद वठण ज़रूरी आहे। उन जे लाइ जो अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। मो ईमान वारन ते थोरो कयो आहे जो उन्हनि में उन्हनि मां शान वारो नबी मोकिलियो आहे जेको उन्हनि जे मथां क़ुरान पाक जूं आयतूं पढ़े थो। वयुज़क्कीहिम ऐं उन्हनि जे अंदर खे साफ़ थो बनाए, तो क़ल्ब जो तज़कियो, बातिन जी सफ़ाई, अंदर जो उजाड़ण, रूहानी रहनुमाई करण, ही मुर्शिद जो कमाल हूंदो आहे, ही मुर्शिद जी मेहरबानी होंदी आहे। इन जे करे असीं अवां खे अर्ज़ कंदा आहियूं, अवां अल्लाह जो ज़िक्र पुछो, अवां अल्लाह वारनि वटि अचो, अवां अल्लाह जे प्यारनि जी पाक रूहानी फैज़ खे ॾिसो। गंद किचरो क़ल्ब वारो निकिरी वञे, अंदर में जेका ख़बासत ऐं ख़राबी आहे उहा दूर थी वञे। मदीने जे घोट जी ज़ात बरकात इहो सिलसिलो ज़िक्र जो पंहिंजे सहाबन खे ॾिनो आहे, ऐं सहाबन में अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक़ आहे, त उन जो सिलसिलो बि सिलसिलन में अफ़ज़ल ऐं आला आहे। सुहिणे इमाम रब्बानी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मुर्शिद वटि रही करे रूहानी मक़ाम माणिया, मनाज़िल तय कया, मदारज तय कया। खेनि एतिरी त महिरबानी थी जो इमाम रब्बानी साईं जे मुर्शिद वटि जेकॾहिं को माण्हू ईंदो हो त साईं मूंखे बेअत कयो, मूंखे पंहिंजे सिलसिले में आणियो, त पाण उन खे पंहिंजा मुर्शिद ख़ुदि इमाम रब्बानी ॾे मोकिलींदा हुआ त बा उन खां वरी वंड वठो। हाणे सॼो सिलसिलो उन ॾे मूं मुंतक़िल करे छॾियो। थोरा तवजो फरमाइजो, इमाम रब्बानी जे दौर में बेदीनीअ जो दौर आयो, इल्हाद आयो, अकबर बादशाह पंहिंजो दीन ठाहियो ऐं उनखे बि मौलवी सलाह ॾिनी हुई। कहे अबा ॻाल्हायो नथा न, मां हाणे पोड़ो माण्हू ॾिसो था गिल जी मथे स्टेज बि न पियो चढ़ी सघां, पंजनि मथे खयो आहे, तई ॻाल्हायो न त पोइ मां इन जे करे त सुबुह जो अचे दीदार कंदो। ख़ुदा करे त असीं मौलवी दुरुस्त रहूं, अल्लाह करे जंहिं पासे वञूं त मौलवी साहिबान अॻियां हूंदा आहिनि, उनखे बि मौलवी लॻा। बादशाह तूं सभिनी जो बादशाह आहीं, हिंदू बि तुंहिंजा, ईसाई बि तुंहिंजा, सुन्नी बि तुंहिंजा, शिया बि तुंहिंजा, हर मज़हब वारा तुंहिंजा, सॼो राज तुंहिंजो आहे। हाणे हिकिड़ो पासो वठंदे त मज़ो न थींदो, तंहिंजे करे मिली भॻत ठाहे, अहिड़ो तोखे दीन ठाहे था ॾियूं जो उन जो नालो मुहम्मदी दीन न हूंदो, उन जो अकबरी दीन हूंदो, उहो नाले बि तुंहिंजो हूंदो। उन में सभु जेके सुन्नी आहिनि, आशिक़ आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे बि ईंदा, ऐं ॿिया जेके चोट जा हरामी आहिनि उहे बि ईंदा। चओ भाई गज़ली सभु गॾे था तोखे ॾियूं। सियासतदान में इहो मर्ज़ हूंदो आहे, उनखे मौत यादि न हूंदो आहे, उहो चवंदा सभु मुंहिंजा थियो, हला थियनि तुंहिंजा। खोड़ मानिर पैसे जा पूजारी अचे पहता
सभिनी चो तू सही आहे तो आरो दीन अकबर दीन अकबरी सही आ इमाम रब्बानी फरमायो त सवाल ही पैदा न थो थे वाह मुझा मुर्शिद इमाम रब्बानी साईं फरमायो मां हिक गाल जो कायल न आहियां मां बिन नज़रन जो कायल न आहियां इस्लाम जुदा है ऐं ईमान इस्लाम जुदा है कुफर ऐं शिरक जुदा है हक हिकड़े पासे आ ना हक वे पासे आ मां हक ना हक के गॾु खणण जे लाइ तैयार न आहियां जागो पिया लाइन सुभान अल्लाह बि कोन था चओ न भली साही खणो सुबह जो पाढ़े चवंदो पर हाणे साही खणो मुझे हबीब करीम जे प्यारे इमाम रब्बानी फरमायो त मां नक्शबंदी सिलसिले में अबू बकर सिद्दीक जो फैज़ याफ्ता आया ऐं फारूकी रंग मुंह में आ अमीर उमर जो औलाद आया जो हक खां हटंदो न हो गुस्संदो न हो इए तलवार खणी मैदान में लही ईंदो हो एॾे मकाम वारो हो जो अमीर उमर फर्श ते मुस्तफ़ा खे सलाह ॾींदो हो त क़िबला हीअं हुजणो खपे चई बस कंदो हो त अल्लाह जो कुरान भी इए लही इंदो हो जे अमीर उमर महबूबन के अर्ज कंदो साईं फरमाया मां नहीं बस मुखा न थींदो साईं तव्हां ला भलो आ माल मिलंदो असां खे त खपे मोल खे माल वो हराम या हलाल बेदीन ठठ निभागा चोटी जा बेदीन उन्हनि जा मौलवी वञो चैंपल चटीन 500 मिलन था 200 मिलन था हू बि अहिड़ा रहसन समझी विया नथी मुरंदा कोन हल मुठी भीड़ खड़ो बस वरी बगलियूं वॼा अदा लंगर पियो हले अदा हीअं पियो हले अदा हीअं पियो हले ख़ुदा अहिड़े लंगर खां बचाए मां चवंदो आहियां दरगाह अल्लाह बा शरीफ़ ते असांखे सादरो लंगर मिले उहो असांजे अंदर में नूर पैदा कंदो इश्क हुज़ूर पैदा कंदो अहिड़नि बदबख़्तनि जा छेला कुकर न खपनि जेके ख़ुदा ई मुस्तफ़ा जा बाक़ी सुहने इमाम रब्बानी कुद्दस सिर्रहु नूरानी उन्हनि जी बेअत न कई उन्हनि जे ॻाल्हि खे न मञियो पंहिंजे हक़ जो पैगाम ॿुधायो सच जो पैगाम ॿुधायो अकबर त मरी वियो पर उन जे औलाद मां जहांगीर हो उन इमाम रब्बानी खे जेल में विझरायो सुभान अल्लाह इश्क जा इम्तिहान इश्क को सवलो थो रखिया कहीं बेचारे अल्लाह जे बारे कह छा बेटा ही सा फरमाया तो आशिक जहर पिया क विहदसी वहसन घणो करे ऐं कातिल जा हमेशा हेरा क लगन लो लतीफ चवे फना क्या फिराक तोड़े चिकन न चाक तब आह नसलन आमसी फरमाया तो कंधीअ उभियो कैतिरियूं साहड़ साहड़ कन कनी सांगो साह जो के घोरस कयो घिड़न साहड़ संदो तन जन सांगो नाहे साह जो सुने इमाम रब्बानी के जेल में विधो वियो कैद कयो वियो तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं कुछ ॾींहंनि खां पोइ साईं जा फर्ज़ंद आया जेल में मुलाक़ात जे लाइ ग़मगीन हा परेशान हा चवनि था बाबा साईं वहाँ जेल में आयो चए थो मुंहिंजा बचड़ा जेल न आहे ज़ाहिर में जेल आहे हक़ीक़त में महबूबनि सां मुलाक़ात मेल आहे ही दुनिया ज़ाहिरी खेल आहे मुंहिंजा बचड़ा जॾहिं मां पहिरियां आयो हुउसि ते जेल जूं बेरकूं कनि में
सिख हा, कंहिंमें हिंदू हा, कंहिंमें ईसाई हा, कंहिंमें शराबी ज़नी हा, कंहिंमें चोर धारेल हा। बद किरदारनि जे लाइ जेल हूंदो हो। जॾहिं मां आयो होसि ही सभई कमरा उन्हनि सां भरियल हा। हाणे नज़र फेरायो जिते वञनि उते ज़िक्र पियो हले, क़ुरान पाक जी तिलावत पई हले, मदीने वारे घोट ते सलात पई हले। बेदीन दीनदार बणिजी विया, काफ़िर मुस्लमान बणिजी विया, जाहिल इल्म वारा बणिजी विया, फासिक फाज़िल बणिजी विया, सुस्त चुस्त बणिजी विया। जेके दुनिया जी अयासी ते राज़ी हुआ उहे मुहम्मद दीन जा ग़ाज़ी हा। सुने इमाम रब्बानी जे लाइ डॉक्टर इकबाल बि चयो, वॾो मुफ़क्किर हो, क़ाबिल हो। जॾहिं अल हज़रत इमाम रब्बानी जे मज़ार जी हाज़िरी ॾेई मोटी आयो, कंहिं पुछियो साईं काॾे रहो? चए थो हाज़िर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर, हाजिर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर, जो खाक के अब तक है रही मतलए अनवार। गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे, अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार। एडी प्यारी हस्ती, एड़े शान वारो बुजुर्ग हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी सफर महीने जी 28 तारीख पार दुनिया ता रहलत फरमाई, इंतकाल फरमाई। अल्हम्दुलिल्लाह असांजे मुर्शिदन करीमन जे प्यारन आलमन सगोरन मूंखे हुकुम कयो त तव्हां इमाम रब्बानी ते ॻाल्हाइजो, छो त असांजे सिलसिले जे मुर्शिदन जो मुर्शिद आहे, असांजे सिलसिले में उन जो फैज़ आहे, असांजे सिलसिले में उन जी रूहानी निगाह, उन जी बरकत, उन जो सिलसिलो आहे जंहिं हज़ारे दिलनि खे मोहे अल्लाह ॾे मुतवजह करे छॾियो। एॾो प्यारो आहे मदीने वारे खे जो संदन फर्ज़ंद, संदन दिलबर बचड़ो हज़रत ख़्वाजा मोहम्मद मासूम सुहिणो रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं हज ते पियो वञे, ऐलान फरमाई त बा जेको हलणु चाहे सो मूंसां भली हले। अहिड़ो मुर्शिद जो पाण सां गॾु खणे त छा था भायूं, मज़ो आहे न भा। हिकिड़े साल साईं मुर्शिद सोना सजन साईं सां दावत मूंखे मिली, मूं चयो बाबा फ़कीर मुंहिंजो शर्त आहे त मां साईं जन जी गाॾीअ में विहंदुसि, तव्हां खणी ड्रव कया हाणे ॿियनि असां ॾोह कयो। अच्छा साईं न न तव्हांखे ॿी गाॾी करे थल, मुंहिंजो न, उबावड़ी में जलसो हो। साईं जन खे ॿुधायूं, साईं जो भली असां हले छो न हले। फ़कीर विया ठरी, छा कनि, पनिया क्लिप हथासीं। साईं जन फरमायो बीहो, थोरो पाणी वग़ैरह पियूं। साईं ॿ टे बोतलूं पिया पियनि। मां खिलियो त साईं जन फरमायो मौलवी साहब खिलो था। मूं चयो कि भला हे बोतलूं त आहिनि जो असांखे नंबर ई नथा ॾियनि। कीअं हक़ बाबा नंबर ई न। ॾाढो साईं जन मुरकिया मुश्किया त मुंहिंजा भाउ जंहिंखे न मुर्शिद पाण सां चवे त मूंसां गॾिजी हल, ऐं सो बि इमाम रब्बानी जो बचड़ो। सुभान मौलाना मोहम्मद कासिम गढ़ी यासीन वारे बुजुर्ग, जंहिंखे चवंदा आहिनि साहिबे तकबीर। वफ़ात खां पोइ जॾहिं उनजो जनाज़ो पढ़ियो पियो वञे, पेश इमाम निमाज़ जनाज़ी पढ़ाइण वारी अल्लाह अकबर चयो त बुजुर्ग जे कफ़न मां बि अल्लाह अकबर जो आवाज़ आयो। साहिबे तकबीर मशहूर आहे। उन लिखियो आहे त हिकिड़े बुजुर्ग हज़रत ख़्वाजा मोहम्मद मासूम सोणे खे मुर्शिद वरितो, बेअत कई। साईं उन खे फरमायो त मां तोते 40 तवज्जुहात विझंदुसि, तुंहिंजे बातन जूं सभु मंज़िलूं तय थी वेंदियूं। अञा 20
तवज्जो थिया साईं जन खे अल्लाह घुरायो दुनिया ता रहलत फरमायो बुरको मटे विया वीचारो मुरीद हैरान थी वियो एक दफ़े मज़ार ते चई क़िबला हाणे मां छा कयां या चओ त कंहिं ॿिए ॾे वञा ॾस ॾियो त ओॾां वञा उते वञी बेअत कयां सिलसिले में दाख़िल थिया या अव्हां का महिरबानी कयो त साईं जन मज़ार खां निकिरी आया छा ॿुधायां तोखे गुलाम सरवर नवाज़ल फ़कीर पोढ़नि जा गज़ल ॿुधव असी पोढ़ा उन वासा खे हाणे तव्हां छॾियो हाणे नौजवाननि खे मैदान में आणियो त कुझु सट कुट कनि पीर सना आहियूं छा कयूं भला हुकुम जो थियो आहे त हाज़िर थिया हूअं त मां ईंदो हा पर पोइ पोढ़ो माण्हू किथे कुंड पासे में वेही सुबुह वारे प्रोग्राम में दुआऊं वठी पोइ हलिया वेंदा आहियूं मुंहिंजा प्यारा पिरी उनखे फरमायूं त काग़ज़ खणी आ सनद लिखी ॾियां मता चवनि त सबक़ पूरा कोन कया अथई पंहिंजे पाक हथनि सां उनखे सनद लिखी ॾिनो जेका इमाम रब्बानी जी दरबार ते आंदी वई त साईं जे ॿियनि भाइरुनि मुरीदनि सभिनी ॾिठो सुञातो त वाकई अखर साईं जा ओ साईं हज ते तैयार थियो ऐलान थियो मुरीदो को हलणु चाहे त हले 50,000 मुरीद आया घणा साईं ॾाढा जवाब ॾियो ये साईं क़िबला सजण साईं ऐलान कर त हलो छा थो भाई तूं त सघो ई पर मां बि लठे खणी निकिरी पवां हेड़ा ड्रव के ॿिया सुभान अल्लाह 50,000 गॾु थिया साईं फरमायो हलो भली सभई तॾहिं ॿेड़ा हूंदा हा ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं लाचूं हूंदियूं हुयूं पर अव्हां मां उहे फ़कीर उहे मुरीद जुदा थी बीहन जन हिननि अखियुनि सां सुहिणे नबी जो दीदार कयो आहे हिननि सां न हिननि ज़ाहिरी अखियुनि सां उहे जुदा थियनि उलमा लिखनि था त 3,000 मुरीद अहिड़ा जुदा थी बीठा जन हिननि अखियुनि सां सुहिणे नबी जा दीदार कया साईं फरमायो तव्हां पाण में गॾु रहो ॿिया भली 47,000 बि हलनि मके पाक में पहुता हल अल्लाह ताला जे बेत जो हज थियो आहे मिना मुज़दलिफ़े में हाज़िरी थी आहे अरफात में हाज़िरी थी आहे कुर्बानियूं थियूं आहिनि तवाफ़े ज़ियारत थियो आहे तवाफ़े विदा थियो आहे जॾहिं मदीने पाक में आया हल उहे 3,000 मुरीद जन खे दीदार थियल हुआ उन्हनि जो बयान हो त जियां जो साईं पंहिंजे दिलबर नबी जी पाक ॾियारीअ खां आया ऐं साम्हूं बीही सलाम शुरू कयूं अस्सलाम अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू उन 3,000 ॾिठो त नबी से पंहिंजे पाक मज़ार पुर अनवार मां ॿाहिरि निकिरी इमाम रब्बानी जे प्यारे पुट खे भाकुर पाए चुमियूं ॾेई फरमाई था तुंहिंजे पीउ अहमद सरहंदी मुंहिंजे दीन जी अहिड़ी तजदीद कई आहे अहिड़ी ख़िदमत कई आहे अहिड़ो मुंहिंजे दीन खे ज़िंदगी बख़्शी आहे जो उन जे पुट खे आयल ॾिसी मुंहिंजे दिलि न चयो त ईअं जवाब ॾियां ॿियनि खे ईअं जवाब ॾींदो हा दिलि घुरियो त तोखे निकिरी भाकुर पायां चुमी बि ॾियां त तुंहिंजे पीउ ला तोखे सलाम बि ॾेई छॾियां ही आहे इमाम रब्बानी ही आहे नक्शबंदी सिलसिले जो सालार नक्शबंदी सिलसिले जो कामिल वली नक्शबंदी सिलसिले जो सरपरस्त इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जंहिंजे सिलसिले में सिंध जा कई औलिया आहिनि हिकिड़ी जात मूंखे ॿुधायो त हिकिड़ा शाह साहिब आहिनि उहे चवनि था नक्शबंदी वली आहिनि ई कोन मूं चवंदा मूंसां ॻाल्हायो न मुंहिंजे साम्हूं ॻाल्हायो न त ॿुधायां न
हजरत ख्वाजा मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालो वक़्तु एडो वली जो लिखण जो शौक़ होंदो हो बुजुर्ग घणो लिखंदे लिखंदे हथ थकजी पवे उम्र भी वडी थी वई हंध ते वेठो होंदो हो या खट ते हंध लगल होंदो हो लिखंदे लिखंदे हथ थकी पवंदो हो त कलम खे चवंदो कलम मुंहिंजी मां थकजी पई आहे मां थोरो लेट तूं लिख मां चवां बुजुर्ग चवंदो वेंदो हो त कलम पाण ई पियो लिखंदो नक्शबंदी नक्शबंदी माफ़ कजो यार मां थधो तो ॻाल्हायां हाणे थधाई मोट आहे कान पर दरवाज़ो अहिड़ो आहे न थधो तो ॻाल्हायां हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल उहा हस्ती हिकिड़ो सैयद अञा जहिड़ो आहे उन पाण मूंखे ॿुधायो त मूंखे शौक़ हो त हज़रत कलंदर शहबाज सुहणे जी शख्सियत सां मिला उनके मुलाकात जो मूंखे शरफ मिले रूबरू मिला वस करे बीठ तो न पई मुलाकात थे पो ख्वाजा मोहम्मद इस्माइल पिरालो वटि आयुसि वेही क़ुरान पढ़ियुमि रात जो निंड अची वई ख्वाब में मूंखे पाण सां वतई कलंदर वटि वठी हलियो जॾहिं हलियो त कलंदर सुहिणो निकिरी हुनजो इस्तक़बाल कयो ख्वाजा मोहम्मद इस्माइल पिरालो वारे जो ख्वाजा साहब चयो साईं कलंदर सुहना शहबाज बिन ला तुझी मर्जी पर ही भी नबी जो बचरो आहे हिन ते मेहरबान थी उन खां पोइ चई त मूंखे ज़ियारत थी माना ख्वाजा मोहम्मद इस्माइल एडी हस्ती आहे ऐं आहे नक्शबंदी हजरत मखदूम अब्दुर्रहीम गिरहोरी शहीद बा वली बा आलिम बा हक जे करे एक हिंदू वडी देग भत जी चारी अचे खल्क टुटी मां भत खपे न हिंदू आ भीला मेंढवारा ईसाई यहूदी भत खपे अचे खल्क टुटी गिरोही साहब उन सां टक्कर खाधो ओ उनके चेता हीअं कर भला कहिड़ो कमरे में मां भी वेहा तूं भी वेह दर बंद कयो दरियूं बंद कयो टिनि ॾींहंनि खां पोइ ॾिसो त मरे केरु थो जहिड़ो केरु आहे जागो पिया टे ॾींहं इंदो जो मुंहिंजी जान आहे एडो हुनने भाग्य जो जादू होंदो हो जो डॉक्टर दाऊद पोटरो लिखे थो त हिकिड़ो वॾो हुन जो किस्तो होंदो हो जंहिंमें कासो खन चांवरनि जो या भत जो पवे उहो उॾामंदो हो माण्हुनि जे दरनि ते ॾींदो हो उन में चांवर विझंदा हा गिह विझंदा हा सामान विझंदा हा उन खणी अची उन देग में विझंदो हो माण्हू नऊज़ बिल्ला काफ़र पिया थियनि ईमान मां हथ पिया कढनि इस्लाम खे छॾीनि पिया गिरहोरी सोने फरमायो त मूंखे माठ करणु नथी ठहे उन सां मुनाज़रो कई उनखे शिकिस्त ॾिनई पोइ बि न पियो मुड़े नेठि साईं हुन सां जंग कई पोइ जंग में शहीद थी वियो उहो गिरहोरी सोनो नक्शबंदी आहे ऐं एतिरो ज़िक्र कंदो हो जो बदन ते गर्मी थींदी हुई माण्हू उन जे अॻियां पाणी खणी ईंदा हुआ सारे जी मौसम हूंदी हुई मथे जे मथां मट पाणी नाईंदा हुआ त गर्मी में चूसी वेंदो खबर न पवंदी ही भी नक्शबंदी वली कामिल ख्वाजा मोहम्मद जमाल वारी वारो हजरत मोहम्मद सालिह डाहरी खड़ वारो हजरत मखदूम अबुल हसन डाहरी हजरत काजी अहमद बुजुर्ग ही वडियूं वडियूं हस्तियूं नक्शबंदी हा हिननि वेचारनि खे मुंहिंजे मुर्शिद सां आहे सार पोइ उन जे करे चवंदा बाबा नक्शबंदी वली कोन्हे मां चवां थो चाचा तो मूं सां ॻाल्हाए न पर पुठि फटाका न छॾ त मां तोखे ॿुधायां त नक्शबंदी वली कीअं हूंदा आहिनि केतिरा आहिनि
अल्हम्दुलिल्लाह असांजो सिलसिलो इमाम रब्बानी सिलसिलो आहे। असांजे मुर्शिदनि ते इन सिलसिले जी महिरबानी आहे। हर साल तव्हां निहारींदो त ख़ल्क़ वध में वधा, वध में वधा, वध में वधा। अल्लाह जी ज़ात आहे बरकाचा प्यारा बानड़ो पंहिंजे मुर्शिदनि जे तरीक़े जी अवां ख़िदमत कयो, उनखे आम जाम कयो, उन जे लाइ पाण पतोड़ियो, उन जे लाइ महिनत कयो, अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, नबी साईं दुरूद घणो पढ़ो, मुझे आका जे इश्क सां माला माल थियो। दुनिया भली केतरा भी ठका दे कुछ करे कोन सघंदा, जिसका हामी हो खुदा उसको मिटा सकता है कौन। अल्लाह ताला मुझो चवण वाजो बुधन कबूल फरमाए। अल्लाह से सां सभिनी खे हज़रत क़िबला सजन साईं जी रूहानी कुव्वतुनि मां फैज़ नसीब फरमाए, फैज़िया बनाए। अल्लाह ताला तव्हां जो अचण विहण कबूल फरमाए। मां हाणे माज़रत सां माफ़ी थो वठां। अल्लाह ख़ुशियां आबाद रखंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मेहरबानी कई